रोड हादसे बाबति ख़बर शामिल कंदासीं त ठटो सजावल वेझो रोड हादसो पेश आयो आहे। ॿिनि मोटरसाइकिल्स विच में टकर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। ऐं ख़बर नासीं नवां खेॾियूं पिया ठटो मां जिते सजावल वेझो सईदपुर वटि 2 मोटरसाइकिल्स विच में टकर थियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KT न्यूज़ रिपोर्टर महबूब रोई। जी महबूब, रोड हादसे बाबति तफ़सील ॿुधाइजो त रोड हादसो कीअं पेश आयो आहे? जी, अफ़सोसनाक हादसो सिजावल वेझो सईदपुर वटि पेश आयो आहे, जिते 2 जेके मोटरसाइकिलूं आहिनि उहे आमो साम्हूं उन्हनि जो टकर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 3 नौजवान जेके आहिनि उहे तॾे ते फौत थी विया आहिनि, जिन में मुनीर, मुदसर ऐं अज़ीज़ तौर उन जी सुञाणप कई वई आहे। फौती 3 नौजवाननि जो तालुक लयारी वारे इलाइक़े सां ॿुधायो वञे थो, जेके बलोच ॿुधाया वञनि था। ऐं उहे छाकाणि जो राति असां पीर पथो ते दरगाह सफ़ी दाता ते मेलो हलंदड़ हो, उन मेले खां वापसी बैदि दरगाह शायती हिते चोर जमाली हाज़िरी लाइ वञी रहिया हुआ त अफ़सोसनाक हादसो पेश आयो सईदपुर वेझो, जंहिंजे नतीजे में 3 लयारी वासी जेके बलोच नौजवान आहिनि उहे तड़े ते फौत थी विया आहिनि, जॾहिं त 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तलका अस्पताल सिजावल पहुचायो वियो आहे। इन अफ़सोसनाक वाक़े खां पोइ जेके पुलिस बि हिते पहुची वई आहे, पर हितां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। सिजावल वेझो सईदपुर वटि 3 नौजवान जेके कराची जे लयारी वारे इलाइक़े सां बलोच बिरादरी सां उन्हनि जो तालुक़ु आहे, जिन जी सुञाणप मुनीर, मुदसर ऐं अज़ीज़ बलोच तौर कई वई आहे, उहे तड़े ते फौत थी विया आहिनि, जिते 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौती 3 जो तालुक़ु लयारी कराची सां ॿुधायो पियो वञे। जी महबूब रोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।